अदी अदी हे अंकल डॉक्टर ला अंकल डॉक्टर मुझे तो घबराई ही नहीं अंकल डॉक्टर मुझे दिसो के तो बुखार ला मुझे दिसो अरे बाबा मां डॉक्टर ना है मां डायरेक्टर है डायरेक्टर अरे अंकल डॉक्टर लाई या डायरेक्टर बिनिन में तल ताचे दो ना मुझे तो घबराई नहीं हाँ वाकई सूअ सफ़ा सही थी चवे बिनी में टर अचे तो पर असां तोखे टर कोन चवंदासीं छो जो तू अॼु तो असांजो महिमान आहे न। अरे ही मां केड़े घर में अची आया लगे तो ते इते खोड़ीअ खे ही घुमरी आहे। अरे सूअ वञ हाणे वञी डायरेक्टर साहब जे लाइ कड़क दूध पती चांहि ठाहे खणी अच। ये डायरेक्टर साहब चांहि त पीअंदव नेकीअ में वरी केड़ो इनकार हूअं बि चवंदा आहिनि चांहि चांवरनि जो इनकारी वॾो लानती। डॉक्टर साहब जगर एडो शौकीन आई न चाय जो तपो तू थाए अदी के मुके भी पंजी सुने सुने अतन से चाय पियाल मुके ते के भले नहीं। वाह सूअ वाह छा गाल कई थई पेरो दफो कुलई गाल कई थई चाहे सुबी डायरेक्टर साहब जे हथन सा छा मां आई चांहि पंजी सुने अतन से चाय पिया लियो ना असो तो के दे मिंटो का लौंदा मुके ते के भले नहीं। हिते त का असांजी इज्जत ही कान्हे का मूं जहिड़े डायरेक्टर खे था चवनि चांहि ठाहे पिया। डायरेक्टर साहब हाणे तव्हां बि छॾियो खणी ज़िद खे इहे नाज़ नखरा न आहिनि कबा उथो वञी चांहि काढ़े अचो त गॾिजी वेही पीऊं था। बस ठीकु आहे ठाहियूं था चांहि। असांजे घर में त न को खीर आहे न को खंडु आहे न को पती आहे त पोइ चांहि कैंसिल। छा चई कैंसिल सो भी चांहि कैंसिल चांहि ठाहे नथो न त वञी ॿाहिरां होटल था वठी आ उथ कट कट छाजो कट वञी पीजे पाण असां पीअंदासीं फुल चांहि तो बि केक सां। हा वञा थो